मिसाल तौर मां हिकिड़े होटल ते कमु कंदो आहियां। हर कलाक जे अंदरि मां 10 रुपया कमाईंदो आहियां ऐं 10 रुपयनि सां गॾु जेके माण्हू उते मानी खाइण या चांहि पीअण ईंदा आहिनि, उहे मूंखे ख़र्चु या टिप्स बि ॾींदा आहिनि। सो ही एक्सप्रेशन जेकी ठही आहे, इहा मुंहिंजी टोटल कमाई जी एक्सप्रेशन आहे। सो 10 रुपया मुंहिंजी मज़दूरी ऐं जॾहिं टिप्स खे मां जोड़ कंदुसि त मुंहिंजी टोटल कमाई केतिरी आहे, उहा मूंखे ख़बर पइजी वेंदी। 10 रुपया जेका मुंहिंजी मज़दूरी आहे, उहा हर कलाक जे अंदरि साॻी आहे, पर जेकॾहिं टिप्स खे ॾिठो वञे त हू तब्दील थियनि थियूं हर कलाक जे अंदरि। मंझंदि वारी मानी या राति वारी मानी जे वक़्तु ही टिप्स वधी वञनि थियूं ऐं वरी उन खां बाद में ॿियनि वक़्तनि में घटिजी वञनि थियूं। सो ही टिप्स जेके आहिनि, इहे आहिनि वेरिएबल। वेरी जो मतिलबु हूंदो आहे तब्दील ऐं एबल माना लाइक़। सो तब्दील थियण जे लाइक़। सो इहे टिप्स जेके आहिनि तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि। फ़र्ज़ु कयो हिकिड़े कलाक जे अंदरि मूंखे टिप्स मिलंदियूं वञनि थियूं ऐं जॾहिं मां आख़िर में सॼियूं टिप्स जोड़ कयां थो त उहे थियनि थियूं 30 रुपया। सो मुंहिंजी कमाई केतिरी थींदी, उहा मुंहिंजी मथी एक्सप्रेशन में आहे। 10 रुपया मुंहिंजी मज़दूरी त फिक्स आहे, जेका मां एज़ इट इज़ लिखी छॾींदुसि। 10 रुपया जोड़ कंहिंखे कंदुसि टिप्स खे। सो टिप्स घणी आहिनि 30 रुपया। सो 30 जॾहिं मां जोड़ कंदुमि त मूं वटि 10 प्लस 30 रुपया यानी इहे घणा थींदा 40 रुपया। यानी इन कलाक जे अंदरि जेकी मुंहिंजी कमाई थी, उहा केतिरी थी 40 रुपया थी। सवाल इहो आहे त छा हर कलाक जे अंदरि मुंहिंजूं ख़र्चूं या टिप्स 30 रुपया ई हूंदियूं? सो ईअं त कॾहिं न थींदो। मुंहिंजूं टिप्स हिकिड़े कलाक जे अंदरि 5 रुपया बि थी सघनि थियूं। सो जेकॾहिं मुंहिंजूं टिप्स 5 रुपया हुजनि त वरी मथे एक्सप्रेशन में असां ॾिसंदासीं त 10 रुपया मुंहिंजी मज़दूरी प्लस में 5 रुपया मुंहिंजी टिप्स। त हाणे मुंहिंजी कलाक जी कमाई घणी थी वई? हाणे कलाक जी कमाई थी वई 15 रुपया। सो तव्हांखे अंदाज़ो लॻी वियो हूंदो त मुंहिंजी कमाई जो जेको दारोमदारु आहे, उहो टिप्स ते आहे। जेकॾहिं टिप्स वधी वञनि थियूं त मुंहिंजी कमाई वधी वञे थी। जेकॾहिं टिप्स घटिजी वञनि थियूं त मुंहिंजी कमाई घटिजी वञे थी। सो मां पंहिंजे हर कलाक जी कमाई हिन एक्सप्रेशन मां मालूम कयां थो। पंहिंजी 10 रुपया मज़दूरी ऐं प्लस में जेके बि टिप्स मिलनि थियूं, उहे जोड़ कयां थो। छा हर कलाक जे अंदरि मां पूरो ई लफ़्ज़ टिप्स लिखां, इहो ज़रूरी आहे? छा मां 10 प्लस टी नथो रखी सघां? या सिर्फ़ु टी लिखण सां मुंहिंजे कलाक जी कमाई मालूम न थी सघंदी? अचो त पहिरें केस खे था ॾिसूं, जंहिंमें मां 30 रुपया कमायां पियो। सो हिते टी जेकी आहे, उहा 30 रुपयनि जे बराबरि आहे। सो जेकॾहिं टी जी जॻह ते मां 30 रखंदुसि त मुंहिंजी कमाई 40 रुपया थी वेंदी। यानी 10 प्लस टी या 10 प्लस टी रखण सां कोई फ़र्क़ु न पियो। ऐं जेकॾहिं टी 5 रुपया रखंदुसि त टी जी जॻह ते 5 रुपया अची वेंदा ऐं मुंहिंजी कमाई थी वेंदी 15 रुपया। सो सिर्फ़ु टी रखण सां मुंहिंजी एक्सप्रेशन ते कोई फ़र्क़ु नथो पए। छा सिर्फ़ु पाण टी लेटर ई इस्तेमालु करे सघूं था, या अंग्रेज़ी जा ॿिया अल्फ़ाबेट रखण सां को एक्सप्रेशन ते फ़र्क़ु पवंदो? फ़र्ज़ु कयूं था 10 प्लस एक्स नथो रखी सघिजे। एक्स बि हिते असांजी टिप्स खे जेकॾहिं ज़ाहिर करे त असांखे कोई फ़र्क़ु न पवंदो। इन जॻह ते त पाण का निशानी बि इस्तेमालु करे सघूं था, जीअं 10 प्लस स्टार। सो हिते स्टार टिप्स खे ज़ाहिर करे थो, छाकाणि त हिते इन्हनि जी पंहिंजी का माना न आहे। एक्स जी का पंहिंजी माना न आहे, टी जी का पंहिंजी माना न आहे, स्टार जी का पंहिंजी माना न आहे। जीअं टी टिप्स खे या तब्दील थींदड़ रक़म खे ज़ाहिर करे पई, ईअं इहे सभई वेरिएबल्स एक्स या स्टार तब्दील थींदड़ रक़मुनि खे ज़ाहिर कनि था। तंहिं करे पाण इन्हनि खे वेरिएबल चऊं था।